तो दोस्तों अज हैदर इंद जो एल्बम नंबर 60 थर प्रोडक्शन जो है। कलाम जा बोल आहिन, अज बीमार पयो आहियां बचण जो को नाहे डर, अज बीमार पयो आहियां। एल्बम जो टाइटल है अज इश्क जो खरियल माण्हू ॾिठुमि, पावन ते सिंधी महफ़िल। एल्बम 60 2012 में रिलीज़ है। थर प्रोडक्शन जो ही आखिरी एल्बम है। इन एल्बम की सिलेक्शन लियाकत दर्स मजीद मोती ओड जी थियल है। तव्हां दोस्तन के लिए ही खास तोहफ़ो यूट्यूब ते ही शायद अवेलेबल हुए। इन में जेकी कलाम आहिन सब ॿुधाईंदासीं। जेको अजकल दोस्त घणो सर्चिंग था कन यूट्यूब ते, तो इन एल्बम जो ही कलाम है अज इश्क जो खरियल माण्हू ॾिठुमि। इन हिसाब से दोस्त सर्च था कन यो एल्बम सुठो है, इन में ॿिया कहिड़ा गीत आहिन वो कहिड़ी तरह ॻोल्हियो वञे। सो उन हिसाब से ही कम रखियो है। काफ़ी दोस्तन के पसंद आयो है, जिनके पसंद ना आयो है वे स्किप करे हलिया वन भले। उन्हनि जे लाइ वीडियो खास ना है, खास उन्हनि जे लाइ है जेके यूट्यूब ते ॻोल्हींदा रहन था, सर्च कंदा रहन था। ही सिर्फ कम उन्हनि जे लाइ रखियो वियो है। जिन दोस्तन के वीडियो पसंद तो अचे वो लाइक था कन, बाक़ी हाँ जिन के ना है पसंद वो तो मोटी था वन उतां ही, वो उन्हनि जी मर्ज़ी है। पर काफ़ी सजणन के पसंद भी अचे तो, तो यो कम बिल्कुल ठीक है। इन में असा के फ़ायदो भी है, तव्हां के भी फ़ायदो है। तो यो तव्हां जी सोच जेका है, तव्हां जो जेको ज़हन कम करे तो, असा के इतों मतलब कलाम ॿुधी करे सब खबर पइजी वेंदी त ही कलाम इन कैसेट में आहिन। तो इन हिसाब से सर्चिंग करे मानू एल्बम पाँचो कम करे वेंदो। तो अचूँ था कलाम पहिरें दे, तो पहिरियों कलाम दस अज इश्क जो खरियल माण्हू ॾिठुमि। इहा शायरी है रशीद परदेसी जी। उन खां पोइ आहे साले गुल जी शायरी आहे, मुंगरी बजी तोखे दावत आ, मुंगरी बजी तोखे अॼु दावत आ। उन खां पोइ कलाम आहे लियाकत दर्स जो, साईं मीर मोहम्मद शाह तुंहिंजो नाहे कोई सानी। उन खां पोइ आहे अली मोहम्मद जी शायरी आहे, दिल चरी तोखे पुकारे पई मिठा, दिल चरी तोखे पुकारे पई मिठा। उन खां पोइ आहे आखिरी कलाम बीमार आहियां मां यार, बीमार आहियां यार मां। उन खां पोइ आहे अता मोहम्मद जी शायरी आहे, अता मोहम्मद जी शायरी आहे बेहतरीन आहे। मां असी मारू माण्हू ठर जा वतऊं पया घुमंदा रहूं वाड़, असी मारू माण्हू ठर जा। उन खां पोइ आहे गीत आहे फ़कीर मोहम्मद जो, कलाम जा बोल अथसि पिरीं प्यारो दिल वारो, पिरीं प्यारो दिल वारो। उन खां पोइ आहे जुड़ियल शाह जी शायरी आहे, सुण अच मुंहिंजो थर घुमण जहिड़ो आ, सुण अच मुंहिंजो थर घुमण जहिड़ो आ। ऐं ॿियो आखिरी कलाम आहे करीम बख्श जो, अॼु बिटा लुड़क पियो वहाए मिठू वड़ा, अॼु बिटा लुड़क पियो वहाए मिठू वड़ा। तो दोस्तों ही एल्बम पूरो थियो। जे अवां दोस्तन के वीडियो पसंद आयो हुजे तो लाइक ज़रूर करे छॾींदा। आखिर में तव्हांखे ॿुधायां त हैदर इंद जा जेके एल्बम रिलीज़ थियल आहिनि, इंशाल्लाह सभिनी जे बारे में अव्हांखे ज़रूर ॿुधाईंदासीं। जेके थर में आहिनि, जेके पारस में आहिनि, ऐं जेके पिरख में आहिनि, मारवी में आहिनि, सभु ॿुधाईंदासीं।